इसकी आंखें बंद करें, बाकी चेहरा उसका खोले तो पता लगता फकीर पंहिंजो तारुफ़ करायो। तारुफ़ मुंहिंजो इहो आहे त मां मज़लूम अवाम जो तर्जुमान फ़कीर सनाउल्ला शर ॾोहनि जी दुनिया जेका आहे उहा आऊं छॾणु थो चाहियां। ऐं राउती मां कहिड़ी जगह ते जी मुकाबलो थियो या ईअं मुक़ाबिलो थियो न सर। उते जी दावा करणो आहे त मां ही पोइ मुकाबले में कीअं थो पकड़ी पए बसि मुक़ाबले में पोइ चंड टीहो बि हूंदो आहे 29 बि हूंदो आहे। फ़र्क़ु अथई ॾेखारो त मां ॾोहनि जी ज़िंदगी छॾे करे आज़ादी वारी ज़िंदगी शराफ़त वारी ज़िंदगी गुज़ारणु थो चाहियां। मुंहिंजे बचनि खे बि दुआऊं कंदुमि त जो मां हमेशह जे लाइ आज़ाद थी करे पंहिंजी जेकी बक़ाई ज़िंदगी आहे उहा शराफ़त वारी गुज़ारणु। उहो जेको साफ़िन जे लाइ चयुमि त मां उहो चयो त हक़ सां चयो पर साफ़िन खे ॻाल्हि वणी कोन।